नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों सिलसिलो जारी है। वक्त किप्रो मां ख़बर ॾींदा हलूं त किप्रो ऐं भरपासे जे इलाइक़नि में राति देर सां तूफ़ान बाद बरसात जो सिलसिलो अॼु भी जारी है। आसमान ककरनि सां ढकियल है। वक़फ़े वक़फ़े सां हल्की ऐं तेज़ बरसात पिण जारी है। बरसात सबब शहर जे अक्सर इलाइक़नि जिन में शाही बाज़ार, बर्फ गली, सेवंजी रोड, हथुंगो रोड, सांगर रोड, मीरप्रकाश रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में पानी बीह रहियो है। बरसात सबब बिजली, टेलीफोन, मोबाइल ऐं इंटरनेट जो निज़ाम मुतासिर थियण खां अलावा शहर अंदर कारोबारी सरगर्मियूं पिण घटिजी वयूं आहिनि। बरसात खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटण करे जिते मौसम खुशगवार थी वई है, उते कचन ऐं कखान घरनि में रहंदड़ मिस्किन हारी ऐं पोरियत जे अजनि में इज़ाफ़ो थी वियो है। ॿिए पासे मौसम खे एंजॉय करण लाइ नौजवान टोलनि जी सूरत में हथुंगो जे भरिसां वारी जे भिटुनि ऐं पाणी जे ढंढुनि ॾे घुमण वञी रहिया आहिनि। ताज़ो पयल बरसात सबब फसल खे फ़ाइदो पहुंचण जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।